अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां शेख भुरकियो में ख़बर ॿुधाईंदा। शेख भुरकियो वफ़ाक़ पारां गैर आइनी सदारती ऑर्डिनेंस वसीले संजय बेटन भंडार ऐं नींगी बेटन ते कब्ज़े करण वारे अमल ख़िलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी जे मरकज़ी हड़ताल वारे सॾ ते शेख भुरकियो में मुकम्मल हड़ताल कई वई। शहर जा कारोबारी मरकज़, गोश्त मार्केट, मच्छी मार्केट, दर्सी मार्केट समेत ॿिया समूरा मरकज़ बंदि रहिया। जॾहिं त शेख भुरकियो, टंडो मोहम्मद खान, टंडो इलियाल, हैदराबाद, मातले ऐं गुलाब लगाड़ी रोड तां गाड़ियों गायब रहियूं, जंहिं करे मुसाफ़िर ऐं सरकारी मुलाज़िमनि खे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पियो। जॾहिं त मुख़्तलिफ़ स्कूलनि ॾांहुं वेंदड़ शागिर्द पिणु स्कूल पहुची न सघिया। ॿिए तरफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िला टंडो मोहम्मद खान जे अॻवान बाबू औरंगज़ेब शेख, शेख भुरकियो जे सदर नातो बैल गुल सोलंकी, शबीर कमरा, मुख्तियार तंगरी जे अॻवानी में कारकुन शहर जे मुख्य चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी वेही रहिया ऐं वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि मुज़ाहिरे खे ख़िताब ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ गैर आइनी ऐं गैर क़ानूनी ऑर्डिनेंस वसीले संजय बेटन भंडार नींगी ऐं ॿियनि वसीलनि ते कब्ज़ो करण जी कोशिशि करे रही आहे। हिन चयो त बेट सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं मिल्कियत रहंदा। हिननि चयो त वफ़ाक़ सिंध जे माण्हुनि खे बेटनि वारे हंधि नवां शहर ॾियण ऐं सिंध जे माण्हुनि खे रोज़गार ॾियण वारी लाले पाप वारो ड्रामो करे आवाम खे गुमराह करे रहियो आहे। हिननि चयो त सिंध जा बेट ऐं सिंध जा वसीला कंहिं जे बाबे जी जागीर न आहिनि जो हलाको ऐं चंगेज़ खान जीअं काह करे उन ते धाड़ा हणनि ऐं फुरल टकनि। हिननि चयो त सिंध तरक्की पसंद पार्टी सदाईं सिंध जे हक़नि ऐं वसीलनि जे फुरलट ख़िलाफ़ जिदोजहद कई आहे ऐं सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े ख़िलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी जे सॾ ते समूरी सिंध सरापा एहतिजाज भिड़ियल आहे। हिननि चयो त जेसिताईं वफ़ाक़ सिंध जे भंडार ऐं नींगी बेटनि ते कब्ज़े वारो ऑर्डिनेंस वापसि न वरितो तेसिताईं सिंध तरक्की पसंद पार्टी सिंध जे बेटनि वसीलनि जे मालिकी कंदी। एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। हिननि चेतावनी ॾींदे चयो त जॾहिं वफ़ाक़ बेटनि ते कब्ज़े वारे फ़ैसिलो वापसि न वरितो त ईंदड़ बल्दियाती या आम चूंडनि में PTI समेत गद्दारनि खे सिंध में चूंड मुहिम हलाइण न ॾींदासीं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।